हाणे ख़ुशी घणी थई हार लायो 16 थी वियो। चवी च गर्मी सालन जी मेहनत खां पोइ वट वठण खां पोइ मच माण्हुनि असांखे विच में हार पराया आहिनि। इहे वरी तकड़ा लाइ छॾियो कि अदा सुबता अदा उबता तूं सही तो चवी। हे गुल जेसी ते पाण सुकी छड़ी न पवंदा तेसी ते गुल न लाईंदासीं। आख़िर असां ॻोठ जा ज़मीनदार रहूं वक़्त पर रहूं वॾे रहूं। असां हाणे वाक़ई वॾेरा थी विया आहियूं। असां सां ॻाल्हायो त इज़त सां फज़ीलत सां ॻाल्हायो कंधो हेठि करे ॻाल्हायो ऐं तो जी हुकुम मुंहिंजा आका न त पोइ बाक़ी भला छा ॻाल्हायूं। हाणे न इज़त एतिराम सां असांखे चवंदो आका तव्हांजे लाइ छा पचायूं नेरनि में छा खाईंदव। ॻाल्हि ॿुधो बसि हाणे असां रुॻो ॻाल्हाईंदासीं तव्हांखे हा में जवाबु ॾियणो आहे पर कोशिशि कजो न हुजे न मूंखे न वणंदी आहे बसि हा में हा मिलाई चो। हा हा चओ छा था कॾहिं खां अहिड़ा थिया। हे कोन सम्झ जूं ॻाल्हि खे इन जे करे असांखे नंढो खणो पवंदो। काॾियो मुंहिंजो नंढो हल ॿुधा काॾियो नंढो करियो। असां ॿई भेणूं त सदाई तव्हांजी इज़त कंदियूं आहियूं। असां घर में न हुजूं न जीअं वणेव तीअं वञी कयो पर जेकॾहिं असां घर में अचूं त सिधूं थी बीह रहो। हा ऐं खणणो बि न आहे क्यारीअ खे। ॻाल्हि ॿुधो हाणे हिते वेठे छा थी कयो वञो पंहिंजे वॾेरनि मुड़ुसनि जे लाइ तरह तरह जा ताम तयारु करे अचो। घर में सौदो सामान हूंदो तॾहिं त तव्हांजे लाइ तरह तरह जा ताम तयारु थींदा। वरी इनकार अदा उपता खण नंढो बस मां सम्झी वयो नंढे खां सवाइ त हिते टंगाल ॿुधी कर मुंहिंजे नंढो किथे आहे मुंहिंजो नंढो किथे आहे मां त न छॾींदो ठहंदो वठो रखे वठो। कम त ॾाढो भलो कई जो ते सुबह खे ज़मीन वापसि कराए ॾिनई पर पोइ बि हिकिड़ो मसालो आहे। वरी कहिड़ो मसइलो आहे। हाणे मिड़ई बाग़ीअ में थोरा मटियल लॻनि था बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई उगते सुगते में ऐं मूं में को फ़र्क़ु कोन अथई। मां सभु सम्झां थो वाचूड़ा सभु सम्झां थो। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहो उबतो ऐं सुबतो ज़मीन आबाद करे कोन सघंदा ऐं रखे रखे या बनी ऐं ख़राब ऐं बेकार थी वेंदी। इहो तो चवणु चाहीं न। ओ ईअं सोराना ईअं ई जीअं तो सम्झो सेठ मुंहिंजा सोना पुट मूं उबते सुबते खे बनी मिलण खां पहिरीं माना स्टार्ट में चई छॾियो त बाबा या बनी मां मकाते ते वठंदुसि मुंहिंजो बि कमु थींदो ऐं उबते सुबते जो गानो बि पियो रड़ंदो। ओॾे हाल वाल कॾहिं तो घुर करी उगते सुगते खां बनीअ जी। बाबा जेकॾहिं मां उन्हनि खे चवंदुसि न त हू ॾुख कंदा ऐं हू सम्झंदा त बनी जेकॾहिं मूं हुननि खे वठाए ॾिनी आहे त मूं पंहिंजे फ़ाइदे जे लाइ उहो कमु कयो आहे। हाणे तूं हिकिड़ो कमु कर तूं पंहिंजे तरफ़ां हुननि सां बनीअ जी ॻाल्हि कर ऐं बनीअ जी घुर कर पर ॿुध इहो ज़ाहिर न कजांइ त को मूं तोखे चयो आहे बनीअ जे लाइ। चङो सेठ साहिबु बसि तूं रुगो 2-3 विहारा सेरा दीदी वेही रहो अलाह कंदो त इहा बनी तोखे मकाते ते मिलंदी। शाबाश शाबाश। हाणे ॻाल्हि ॿुध ख़ुशीअ सां त ठीकु बाक़ी ज़ोर लाइण जी का ज़रूरत कान्हे। ऐं सेठ भला मां तोखे कंहिं बि एंगल खां हेॾा या होॾा ज़ोर लॻाइण वारी लॻा थो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।